يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون بشيء من علمه إلا بما شاء وسع كرسيه السماوات والأرض ولا يؤوده حفظهما وهو العلي العظيم. ما شاء الله. In the name of Allah, the most beneficent, the most merciful. Allah, there is no deity except Him, the ever-living, the sustainer of all existence. Neither drowsiness overtakes Him nor sleep. To Him belongs whatever is in the heavens and whatever is on the earth. Who is it that can intercede with Him except by His permission? He knows what is before them and what will be after them, and they encompass not a thing of His knowledge except for what He wills. His mercy extends over the heavens and the earth, and the preservation tires Him not. And He is the Most High, the Most Great. सिंध जो सब धरतियों सना जो असी भेनरों अज जे आहियूं सब गॾु थियूं त इहे आहिनि कोशिशूं शाहिदा जूं संदसि महिनतूं ऐं काविशूं पिण आहिनि सराहण जोगियूं अचो त गॾिजी संदसि साथ ॾियूं कुलो कुलाए सां मिलाए हलूं त कामयाबियुनि जो मज़ो माणियूं. थैंक यू. पाण पंहिंजा गोल्स पंहिंजा विजन्स तव्हांजे अॻो पेश कंदी ऐं उनखे दावत ॾींदसि त अचे स्टेज ते ऐं पंहिंजो माइक संभाले ऐं तव्हांखे ॿुधाए त हुनजा फ्यूचर में कहिड़ा इरादा आहिनि. तव्हां पहिरीं सिंधी रिवायत जे मुताबिक़ उनखे सिंध जी सुखड़ी पेश कंदसि. अस्सलाम वालेकुम मुझा भाइर ऐं भेनरूं. ऐं मां ही शेर सां शुरू थी करायां थी. जे ईंदे चवई आव जे वींदे चवई वे छॾे सारो ॾेव अंगण अचिजे उन्हनि. मुझियूं प्यारियूं अदियूं भेनरियूं ऐं भाइर बि आहिनि पोयां वेठा आहिनि. मां तव्हांजी तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां पंहिंजा कुर्ब जा कदम भरे मुंहिंजे सॾ ते आया आहियो. अॼु जी हिन गॾिजाणीअ जो मक़सदु बि एक्चुअली इहो ई आहे त सिंधी भेनरूं अॻियां अचनि ऐं पंहिंजूं तजवीज़ूं ॾियनि. साना जे ही प्लेटफॉर्म जेको हिकु बहितरीन प्लेटफॉर्म असांखे मिलियो आहे उनखे तफ़रीह सां गॾु मक़सद बणायूं. अवां सभिनी खे आउं कोठ थी ॾियां त अवां खे जेके बि तजवीज़ूं आहिनि उन्हनि खे इम्प्लीमेंट करण जो गॾिजी असां सभु कोशिशि कयूं. असांजे सिंधी भेनरुनि में तमामु घणो टैलेंट आहे, इन में त को शक न आहे. उनखे उजागर करण जो ई असांजो मक़सदु आहे. जेकॾहिं असां सिंध जे तारीख़ ते नज़र विझंदासीं त असांखे सिंधी औरत अज़म आदर्शनि जो मिसाल शाह जे सूरमनि में मिलंदो ऐं जदोजहद ऐं बहादुरीअ जो मिसाल माई बख्तान में बि नज़र ईंदो. औरत जेका घर बि हलाए थी ऐं इकोनॉमिक्स क्राइसिस में मुड़ुस ऐं फैमिली सां हर वक़्तु गॾु आहे.
सिंध में तमामु घणा मसइला आहिनि, पर कुझु मसइलनि ते ॻाल्हाइणु चाहियां थी। सभ खां पहिरीं तालीम जे बारे में असां सिंध जे औरतुनि खे तालीम ॾियूं त जीअं उन्हनि में अवेयरनेस अचे, त जीअं असां जूं सिंधी औरतूं मर्दनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए हलनि। ऐं ॿियो इहो मां तव्हांखे चवंदमि त तव्हां हाणे सना में जेको आहे प्रोग्राम थो थिए शिकागो में, त तव्हांखे सभिनी खे ख़बर हूंदी, त उन में तव्हां अचो। सुठो आहे त सभु सिंधियुनि सां मिलो। ऐं उन में एक्चुअली मां हिकिड़ो प्रोग्राम लेडीज़ जो बि हिकिड़ो स्पेशल प्रोग्राम आहे जेको तव्हां सभिनी लाइ सरप्राइज़ आहे। तंहिं करे तव्हां रजिस्ट्रेशन करायो ऐं तव्हां अचो हुते। सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर दमादम कलंदर दमादम कलंदर अलीदा पहला ओ लाल मेरी ओ लाल मेरी जो स्पेशली अदी शाहिदा जो जेका आई माना सीट जी माना तव्हां कैनेडा खां आया आहियो ऐं प्रोग्राम करण, ॾाढी ख़ुशी थी सभिनी खे ॾिसी करे। आई थिंक मां इहो सजेस्ट कंदमि त ज़ाहिर हर दफ़े तव्हां त नथा अची सघो, ठीकु आहे न, त मां पाण कनेक्टिकट में रहंदी आहियां ऐं असां कनेक्टिकट खां सीट जी करे असां न्यू जर्सी वेंदा हुआसीं। न्यू जर्सी वारा हर साल जेको न सना पिकनिक कंदा हुआ समर टाइम में, जेका फ्यू इयर्स खां थी न आहे, जेको मां पाण असां चाहियूं था त उते पिकनिक थिए ऐं उते जेको लोकल प्रोग्राम थियनि। त उनजे लाइ इहो करणो पवंदो त तव्हांखे ज़ाहिर जेके एक्टिव हुजनि उन्हनि खे तव्हांखे असाइन करणो पवंदो कुझु लीडरशिप, ठीकु आहे न। तव्हां उन्हनि खे करे छॾियो त तव्हां लोकल आहियो त पोइ उहे वरी अरेंज कनि, छो जो हर वक़्तु ज़ाहिर तव्हां नथा अची सघो, त उहे जॾहिं अरेंज कंदा न त ईअं जेको असांजी लोकल असां समर में असां पिकनिक करे सघूं था, असां ईद जेको एक्टिविटीज़ उहे करे सघूं था, त ईअं आहे त लोकल चैप्टर तव्हां ठाहियो।